ओम शांति। हाँ बाबा के याद कंदासीं। मां आत्मा ब्रुकड़ी जे विच में वेठी आहियां। मुंहिंजो पीउ निराकार परमात्मा, निराकार बाप जी मां संतान, शांत स्वरूप आहे। परमात्मा शांति जो सागर, शांति धाम परम धाम में रहण वारो, हाणे ब्रह्मा जे तन में आयो आहे असांखे ज्ञान ॾियण। ओम शांति। अॼु मीठा मीठा श्री बाबा ब्रह्मा जे तन द्वारा चवनि था, मीठे मीठे बच्चे सब पंहिंजो पंहिंजो धर्म स्थापन करण ईंदा आहिनि। हाणे मां भी इन दुनिया से आदि सनातन देवी देवता धर्म की स्थापना करण आयो। वो धर्म जी आत्मायूं इन दुनिया में आहिनि, लेकिन पंहिंजे धर्म के भुलिजियूं आहिनि, पंहिंजे धर्म जे नियम मर्यादा के भुलिजियूं आहिनि। इन करे बाबा वरी खां उहो धर्म स्थापना करण आयो आहे। हाणे सतयुग में ॿियो कोई भी धर्म न हूंदो। जेतिरा हाणे एतिरा दुनिया में धर्म आहिनि, कोई भी धर्म न हूंदो। सतयुग में सिर्फ़ हिकु आदि सनातन देवी देवता धर्म हूंदो। आदि सनातन देवी देवता धर्म आहे ही सुख वारो धर्म। उन धर्म में सुख, शांति, संपत्ति, पवित्रता सब हूंदो आहे। दुख जो कोई नाम निशान न हूंदो आहे। इन करे ही माण्हू उन धर्म वारी आत्माउनि खे यादि करे उन्हनि खे सुख शांति जी, उन्हनि खां सुख शांति घुरंदा आहिनि, मन्नत मांगदा आहिनि कि असांजे जीवन में धन अचे, सुख अचे, शांति अचे। छो जी उन्हनि जे धर्म में ये सभु कुछ हुयो न। असां भी उन धर्म जा ई त आहियूं, तॾहिं त हुननि खां ही ये सभु घुरंदा आहियूं। बाबा चए थो हाणे वरी खां हर 5000 साल में हिकु बार हुन धर्म जी स्थापना परमात्मा ब्रह्मा जी तन में अची कंदो आहे। आदि सनातन देवी देवता धर्म जो शास्त्र आहे गीता। हाणे मां ब्रह्मा जी तन में अची करे तव्हांखे इहो ही गीता जो ज्ञान थो ॾियां। गीता पुस्तक हुई द्वापर युग में, लेकिन गीता ज्ञान के ॾिनो? के त ॾिनो हूंदो न। त उहो हाणे समय आहे जॾहिं परमात्मा असांखे सचो सचो गीता ज्ञान थो ॾे। हिकु धर्म जी स्थापना थो कराए, अनेक धर्म जो विनाश थी वेंदो। ड्रामा में ईअं ही ड्रामा में 5000 साल में हिकु बार सभु धर्मनि जी विनाश थी वेंदा आहिनि ऐं हिकु धर्म जी स्थापना थी वेंदी आहे। बाप चईंदो आहे मां तव्हांखे हुन धर्म जी स्थापना करण लाइ पढ़ायां थो। छो जी हुन धर्म में जेका रीति रस्म आहिनि, मर्यादा आहिनि, हुननि जे लाइ त तव्हांखे पढ़ाइणो पवंदो न। कंहिंखे थो पढ़ाए बाबा? आत्माउनि खे। सतयुग में हिकु ही धर्म हूंदो आहे। हाणे विश्व में शांति थियण वारी आहे। हिन समय केतिरी अशांति आहे न, लेकिन हाणे जेको युग ईंदो उनमें सुख शांति थी वेंदी। शांति जो सागर बाप हिन दुनिया में शांति स्थापन करण आयो। बाबा चए थो केतिरा ढेर जी ढेर आत्मायूं आहिनि न दुनिया में, हिकु भी आत्मा पावन न आहे, हिकु भी आत्मा पवित्र न आहे। छो जी पवित्रता अर्थात ब्रह्मचारी भी ऐं ब्रह्माचारी भी, मनसा वाचा कर्मणा भी तो शुद्ध हुजणो खपे न। भारतवासी असुल में शुद्ध सतो प्रधान हुया। हाणे भारतवासी 84 जन्म वठी करे तमो प्रधान थी विया आहिनि। वरी खां बाबा चए थो पंहिंजे खे आत्मा सम्झो, मूंखे यादि करो त सतो प्रधान थी वेंदो। शास्त्रनि में अहिड़ी ॻाल्हियूं न लिखल आहिनि। शास्त्रनि खे ऐं भक्ति मार्ग त अलॻि मार्ग आहे। शास्त्र हूंदा आहिनि भक्ति मार्ग। हिते बाबा कोई शास्त्र खणी करे नथो पढ़ाए। हिते त बाबा में जेको ज्ञान आहे उहो ज्ञान ॾे थो बाबा। बाबा में असुर में ज्ञान आहे ई थी। भक्ति मार्ग में त असां शास्त्र पढ़ंदा आहियूं न, लेकिन ज्ञान मार्ग में परमात्मा ब्रह्मा जे मुख सां असांखे ज्ञान ॾींदो आहे। अहिड़ो ज्ञान ॾींदो आहे जंहिंसां हिन सृष्टि ते 2 युगनि ताईं, सतयुग त्रेता ताईं कोई दुख ई न ईंदो। मनुष्य आत्माउनि खे अहिड़ो ज्ञान ॾींदो आहे कि 2 युगनि ताईं मनुष्य आत्मा हिक ॿिए खे दुख न ॾींदी, अशांति न फैलाईंदी दुनिया में, कोई प्रकार
प्रकार जो विकार दुनिया में न हूंदो। एतिरो ऊंचो ज्ञान बाबा ॾे थो, 2 युगनि ताईं उहो ज्ञान जो असर असांजे मथां रहंदो। हिन ज्ञान ॾिसो, अॼु कोई पूजा आदि कराए थो, कोई पाठ कराए थो, थोरो समय उन्हनि जे अनुसार असांजे जीवन में सुख ईंदो आहे, वापसि दुख अची वेंदो आहे कोई कहिड़ी न कहिड़ी ॻाल्हि में। वरी खां कोई पूजा कराए, वरी दुख, वरी दुख। त केतिरो माण्हू भक्ति में धन ख़र्च कंदो आहे सुख जे लाइ। ऐं हिते त बाबा असांखे सिर्फ़ु चए थो, पंहिंजे खे आत्मा सम्झो, मूंखे निराकार रूप में यादि करो, बिना ख़र्चे बिना महिनत असांखे 21 जन्मनि जे लाइ सुख शांति जो वरसो थो मिले, कोई प्रकार जी परेशानी न। ऐं बाबा चए थो, ॾिस प्राप्ति केॾी आहे। ऐं हुन भक्ति मार्ग में त धन ख़र्च, शक्ति ख़र्च, मथो केॾो लॻाइणो पवंदो आहे। हाणे बाबा चए थो, मां तव्हांजो सतगुरु आहियां न। बाप अची करे सचखंड जी स्थापना थो करे, उहो सचो बाबा आहे न। हाणे असां आत्माउनि खे सचो ज्ञान थो ॾे। इहो आहे कूड़ी दुनिया, छो जे सभु कूड़ आहे न। मनुष्य आत्मा जो स्वभाव संस्कार बि कूड़ा, त हुनजी सामग्री बि कूड़ी आहे न। खाइण पीअण जी चीज़ूं, जेके बि चीज़ूं वठूं था, कोई बि चीज़ उपयोग में था लायूं, कंहिंमें बि सभिनि खे वठण खां पहिरियों ॾिसंदा आहियूं कूड़ी त न आहे। छो जी रावण जो राज्य आहे न, जीअं आत्मायूं थींदी वेंदियूं उहा ई सामग्री थी वेंदी, उहा ई दुनिया हलंदी। बाबा चए थो, हाणे मां आत्माउनि खे जी सदगति बि करणु आयो आहे, त हुन सां गॾु पोइ प्रकृति सामग्री आदि सभु सुठी थी वेंदी। भक्ति मार्ग में अनेक गुरु आहिनि। हाणे हिकु सचो सर्व जो गुरु सतगुरु। भक्ति मार्ग में ॾिसो, गुरु त अलॻि आहिनि। भई चईंदा आहिनि स्त्री जो पति बि गुरु, त केॾा सारा गुरू थी विया न। एॾा सारा गुरू दुनिया में हूंदे हुए बि जीवन में दुख शांति वधंदो थो वञे। भई एतिरा गुरू आहिनि त कम से कम दुनिया में सुख शांति त हुजे। गुरू हूंदे हुए बि दुख ऐं अशांति लॻी पई आहे। हाणे बाबा सचो सर्व जो सतगुरु आयो असांखे सच्ची सुख शांति जी राह ॾेखारे। सन्यासी, उदासी, ॾाढा प्रकार जा गुरू आहिनि। सिख माण्हू ख़ुदि ई चईंदा आहिनि, सतगुरु अकाल, जंहिंखे काल न खाए सघे। मनुष्य खे त काल खाई वेंदो आहे न, त मनुष्य गुरु कीअं कहलाईंदो। जेके बि शरीर आहे उनखे असां कॾहिं गुरु न चई सघंदासीं। छो जी गुरु उहो हूंदो आहे जेके कॾहिं काल न खाई सघे। काल कंहिंखे न खाई सघंदो, जंहिंखे ख़ुदि जो शरीर न हूंदो। त हिकु ई आत्मा आहे, निराकार परमात्मा, जो जंहिंखे पंहिंजो शरीर न आहे, उहो ई सच सतगुरु आहे, जंहिंखे काल न खाई सघंदो आहे। मनुष्यनि खे त काल खाई वेंदो आहे न। कंहिंजो बि शरीर आहे, शरीर त ख़तमु थींदो ई सही। बाप सम्झाईंदा आहिनि, ॿार मन मना भव, जप साहिब त सुख मिले ई चईंदा आहिनि। पोइ हुननि जा एॾा वॾा पुस्तक ठाहे रखिया अथई। परंतु बाबा चए थो, जप साहिब अर्थात निराकार परमात्मा खे यादि करण सां तव्हांजे जीवन में सुख शांति ईंदी। निराकार परमात्मा जो रूप, निराकार ज्योतिर्बिंदु मुंहिंजो आत्मा जो पीउ आहे, हिन रीति असां यादि करूं त असांजे जीवन में सुख शांति। साहिब त उहो हिकु परमात्मा ई आहे न। गुरु नानक बि हुन जे लाइ इशारो कयो अथई न, कि हुनखे यादि करो। वास्तव में असांखे जपणो न आहे, उनखे यादि करिणो आहे। इहे त अजपा जाप माण्हू जपदा रहंदा आहिनि, मुख सां कुझु न कुझु चईंदा रहंदा आहिनि अंदर ई अंदर। परंतु जपण सां छा थींदो? कम से कम असां हुनजे बारे में ॼाणे करे हुनखे यादि करूं, उनजो असां सां संबंध छा आहे, उहो असांखे कहिड़ी शिक्षाऊं ॾींदो आहे, असां उहे शिक्षाऊं जीवन में कीअं धारण करूं, इहे सम्झ में अचे न। जपण सां कुझु थोरी थींदो आहे। जपण सां छा थींदो? थोरो समय तव्हां शांति में रहंदो, वरी उहो ई क्रोध दुख। लेकिन सम्झ में अचे न, आख़िर असांजो उन साहिब खे यादि करण सां दुख कीअं दूरि थींदो, सुख कीअं मिले। असां त एॾो जपजी साहिब ऐं इहे सभु पढ़ूं था, त बि असांजे जीवन में सुख छो नथो अचे, दुख छो थो अचे। माण्हू केतिरा बार जपजी साहिब पढ़ंदा आहिनि, सुखमनी पढ़ंदा आहिनि, लेकिन तॾहिं बि जीवन में
दुख छो थो अचे, छो जे असां हुन साहिब खे हुनजे यथार्थ नाम रूप सां बिना पहचाने हुनखे यादि नथा करूं। बाबा चए थो बसि असां पुस्तक ई था पढ़ूं था, हुनखे हुनजी पहचान सां यादि थोरी था करूं। असांखे त हुनजे बारे में कुझु बि पतो न आहे, उहो किथे रहंदो आहे, केरु आहे, हुनजो नाम रूप छा आहे, उन सां मुंहिंजो संबंध छा आहे, उनखे जपण, उनखे छो जपां मां। त बाबा चए थो हिन इहा गुरु नानक जी आत्मा ॿ शब्द चई छो कि पंहिंजी आत्मा जो पीउ उहो परमात्मा आहे, उहो साहिब आहे। उनखे जपणो न आहे, उनखे यादि करिणो आहे। हर कर्म कंदे पंहिंजे पीउ सां गॾु असां कर्म करूं, उन संबंध सां उनखे यादि करूं। उहो जेके शिक्षायूं थो ॾे हर कर्म करण जी, उन शिक्षाउनि जे अनुसार असां हलंदासीं त असांजे जीवन में सुख ईंदो। बाक़ी पुस्तक पढ़ण सां कोई असांखे सुख न मिलंदो आहे, न ई असां पुस्तक पढ़ण सां हुनखे यादि था करूं। ॾिसो माण्हू जपजी साहिब सुखमनी पढ़ंदा आहिनि, लेकिन मन त ॿियो किथे थो भॼे न। सिर्फ़ु इहो ई ध्यानु रहंदो आहे कि हा एतिरे समय में मूंखे इहो पूरो करिणो आहे, पोइ मूंखे घर जो कमु करिणो आहे, हेॾे वञिणो आहे, हेॾे करिणो आहे। लेकिन हुन में छा शिक्षाऊं लिखियलु आहिनि, असां कॾहिं वेही करे सम्झियो आहे? उन शिक्षाउनि खे जीवन में कीअं धारण करूं, असां कॾहिं कयो आहे ईअं महिनत? भले तव्हां पूरो न पढ़ो, रोज़ हिकु पेज अधु पेज पढ़ो, लेकिन हुन में जेकी लाइनूं लिखियलु आहिनि उन्हनि जो अर्थ सम्झी करे अॼु मूंखे इहे पंहिंजे जीवन में लाइणो आहे, पंहिंजे कर्मनि में लाइणो आहे। मुंहिंजे परमात्मा बाप हीअं चयो अथई त मूंखे इहो कर्म करिणो आहे। इन रीति अगरि असां सभु जेका बि पुस्तक आहिनि भक्ति मार्ग में इहे पढ़ंदासीं न त कुझु फ़ाइदो बि आहे। त असल में गुरु नानक इहो इशारो ॾिने कि हुन परमात्मा खे यादि करो, उहो तव्हांजो पीउ अथव, हुननि जी शिक्षाउनि खे पंहिंजे जीवन में धारण करो त तव्हांखे सुख मिलंदो। बाक़ी मुख सां चइण सां कोई सुख न मिलंदो। ॾिसो माण्हू शिव शिव चईंदा रहंदा आहिनि, भक्ति मार्ग में कृष्ण कृष्ण चईंदा रहंदा आहिनि, राधे राधे चईंदा रहंदा आहिनि, लेकिन हुन शब्द जो अर्थ सम्झी करे उन अर्थ जे स्वरूप में असां चऊं न शब्द खे त कुझु फ़ाइदो बि थिए। तव्हांखे हाणे परमात्मा इहे सभु ख़ुदि ई शिक्षा ॾियण आयो आहे। पहिरियों त अलॻि अलॻि धर्म स्थापक असांखे परमात्मा जे लाइ चईंदा हुया। मुस्लिम वारनि चयो अल्लाह खे यादि करो, निराकार खे यादि करो। सिख चई उन परमात्मा खे यादि करो, गुरु नानक देव चई। क्रिश्चन धर्म जे जीसस क्राइस्ट चई हुन गॉड लाइट खे यादि करो। लेकिन माण्हू हुन शरीरदारनि खे यादि था करनि। हर धर्म में पंहिंजे धर्म स्थापक खे माण्हू यादि था करनि, लेकिन परमात्मा जे बारे में हुन धर्म स्थापक छा चई एतिरो मनुष्य जी बुद्धि नथी होॾे नथी वञी सघे। हिन करे हाणे ख़ुदि ई उहो परमात्मा सृष्टि ते आयो आहे। चए थो हाणे मां ख़ुदि ई तव्हांखे पंहिंजी पहचान ॾियां थो। हाणे शरीरनि सां बुद्धि योग कढो। हाणे जेको बि तव्हां ॿुधो था पढ़ो था उनखे अर्थ सहित सम्झी करे पंहिंजे जीवन में धारण करो त तव्हांखे सुख मिले। एॾो समय ॾियो बि था, एॾो ख़र्च बि था करो हेॾे होॾे वञण जो, भक्ति आदि पाठ आदि पढ़ण में केॾो माण्हू महिनत कंदो आहे, लेकिन तव्हांखे प्राप्ति त थिए। हिन करे सम्झी करे सभु कुझु करो। त बाबा चए थो बाप खे यादि करो। अजपा जाप बि हिकु ई हूंदो आहे न, त हुन निराकार खे यादि करो। उहो केतिरा घंटा वॼाईंदा आहिनि, आवाज़ कंदा आहिनि, महिमा कंदा आहिनि, चईंदा आहिनि अच्युतम केशतम, लेकिन हिकु अक्षर बि सम्झंदा न आहिनि। मुख सां चईंदा आहिनि, बसि लिखियलु आहे हीअं चइबो आहे, लेकिन अर्थ छा आहे? अक्षर जो अर्थ त सम्झो। सुख ॾियण वारो त उहो हिकु बाप ई आहे। व्यास बि हुनखे ई चईंदा आहिनि। परमात्मा ई व्यास आहे, उहो ई असांखे ज्ञान थो ॾे। सुख बि उहो ई परमात्मा ॾींदो आहे। तव्हां सम्झो था न, हाणे असां आत्माउनि जी चढ़ती कला आहे, असां आत्माउनि जी उन्नति थी थिए। सीढ़ी में कलायूं बि ॾेखारींदा आहिनि न। हिन समय आत्माउनि में कोई बि कला न आहे, तॾहिं त ॻाईंदा आहिनि मुझ निर्गुण हारे में कोई गुण न आहे, कोई कला न आहे। बाबा चवनि त हिकु निर्गुण संस्था बि आहे। हाणे बाप चईंदा आहिनि
बालक त महात्मा मिसल थींदो आहे न, हुननि में कोई अवगुण न हूंदो आहे, त उन्हनि पोइ नाम रखी छॾियो अथनि निर्गुण बालक। ईअं दुनिया में हिकु संस्था आहे निर्गुण बालक जी। बाबा चए थो ॿारनि में त सभु प्रकार जा गुण हूंदा आहिनि, असां ई उन्हनि खे अवगुण धारण करण जे निमित्त ठाहींदा आहियूं। ॿार जॾहिं पैदा थींदो आहे थोरो सो बि वॾो थिए, केॾो हुनजी थोरो सो मतिलबु हिकु साल जो, त हुनजी तॾहिं बि हुनजी जेकी बि एक्ट हूंदी अथसि सम्झ में, ऐं जेको बि कंदो आहे माण्हू ॾिसी करे केॾो ख़ुशि थींदा आहिनि। लेकिन उहो धीरे धीरे हिन दुनिया में माण्हुनि खे ॾिसंदे ॾिसंदे हुन में अवगुण ईंदा वेंदा अथसि। असुल में ॿारनि में कोई अवगुण न हूंदो आहे, लेकिन दुनिया में अचण खां पोइ उन्हनि में अवगुण ईंदा रहंदा आहिनि। त बालक त महात्मा मिसल हूंदो आहे न, हुन में कोई अवगुण न हूंदो आहे। पोइ दुनिया में लिखी छॾियो अथनि निर्गुण बालक। हाणे बिना अर्थ सम्झी कुझु बि नाम रखी छॾींदा आहिनि। अगरि बालक में गुण न आहे त पोइ बाप में बि न आहे, सभिनि में अवगुण आहे न। गुणवान सिर्फ़ु देवी देवता ई आहिनि। हाणे बालक में ई गुण न आहे त हुनजे माउ पीउ में बि न हूंदो न। छो जी ॿार जीअं कंदा आहिनि त कंहिंजे मथां इशारो वेंदो आहे, भई हिनजे माउ पीउ हिनखे हीअं सेखारियो। त बाबा चए थो हिन समय दुनिया में कंहिंखे बि गुण न आहे। हिकु देवी देवताउनि जी दुनिया हुई जॾहिं हुननि खे सर्वगुण संपन्न चईंदा हुयासीं। हाणे उहो ई गुण बाबा असांखे धारण करण लाइ शिक्षायूं ॾिए थो। बाबा चए थो मूंखे यादि करो त तव्हांजे अंदरि गुण भरिजंदा रहंदा, तव्हांजे अंदरि शक्तियूं भरिजंदी रहंदियूं। निराकार परमात्मा हाणे आयो आहे। सभिनि खां पहिरियों अवगुण कहिड़ो आहे असांजे अंदरि, जो असां स्वयं खे न पहचानंदा आहियूं, पंहिंजे बाप खे न पहचानंदा आहियूं। इहो सभिनि खां नंबर 1 अवगुण आहे। ॿियो अवगुण आहे विकारनि जो। विश्व सागर में जो असां गोता खाईंदा रहंदा आहियूं, बाप चईंदो अधु कल्प तव्हां विकारनि में विश्व सागर में गोता खाई खाई हिकदमि कारा थी आहियो, पाप आत्मा थी आहियो। हाणे वरी खां मां तव्हांखे ज्ञान ॾेई करे सुंदर थो ठाहियां, खीर सागर सतयुग में थो वठी वञा। मां त खीर सागर में न वेंदो आहे न, मां त खीर सागर वञण जे लाइ तव्हांखे शिक्षायूं थो ॾियां। खीर सागर अर्थात सतयुगी दुनिया, सुठी दुनिया, साफ़ स्वच्छ दुनिया। हुते आत्मायूं बि स्वच्छ हूंदियूं त शरीर बि सतो प्रधान। मां हिन ब्रह्मा जे तन में अची करे हिन जी भ्रुकुटी जे विच में अची करे वेही आहियां, जिते हिन जी आत्मा वेठी अथसि। मां त सदा स्वतंत्र आहियां। मां त हिन शरीर जे बंधन में न ईंदो आहे। बाबा चए थो शरीर खे चाहे थधि लॻे थी, चाहे गर्मी, चाहे बुख, चाहे प्यास, मूंखे हुनजो असरु न थींदो आहे। मां त सदा ई अशरीरी आहियां। हिन जे शरीर में अची करे तव्हांखे ज्ञान ॿुधाईंदो आहे। शरीर त विनाशी आहे न, त विनाशी शरीर सां असांखे कॾहिं बि मोह न रखिणो खपे। ॾिसो जॾहिं बि श्राद्ध पित्र आदि खाराईंदा आहिनि त चईंदा आहिनि न कंहिंजो ॾींहुं आहे फलाणे जी आत्मा इन ॾींहुं शरीर छॾी, त पित्रनि खे खाराईंदा आहिनि, सोचंदा आहिनि आत्मा खे था खारायूं। हाणे आत्मा कोई ॿी शरीर मां निकिरी करे ईंदी थोरी आहे। सम्झंदा आहिनि फलाणी जी आत्मा जो श्राद्ध आहे, आत्मा खे सॾु कंदा आहिनि। इहे सभु भक्ति मार्ग जी रस्म रिवाज आहे। कॾहिं आत्मा ॿिए शरीर मां इअं निकिरी थोरी ईंदी। इहे त भावना जे अनुसार मां कुझु न कुझु ॾेई छॾियो आहे, फल हुननि खे सुठो ॾेई छॾियो आहे, बाक़ी आत्मा कुझु ईंदी न आहे। मां परमात्मा हिन जे शरीर में आयो आहे, छो जी मूंखे पंहिंजो शरीर न आहे न, त मां ईअं थोरी की मां ॿियो शरीर छॾी करे हिन जे शरीर में आयो, मां त परम धाम खां आयो आहे न। बाबा चए थो आत्मा ई ॻाल्हाईंदी आहे, आत्मा ई सभु कुझु कंदी आहे। आत्मा जा सुठा कर्म हूंदा आहिनि त ऊच घर में वञी करे जन्म वठंदी आहे। आत्मा जा बुरा कर्म हूंदा आहिनि त पोइ नंढे घर में जन्म वठंदी आहे। संस्कार अनुसार आत्मा जन्म वठंदी आहे। कहिड़े बि घर में आत्मा वञे थी, असां चऊं था माण्हुनि जा ॿार केॾा सुठा था पढ़नि, असांजा ॿार पढ़नि ई नथा, त उहा आत्मा जेकी तव्हांजे घर आई अथव
वो पंहिंजा पिछले जन्मनि जा जेका संस्कार खणी आई आहे उन अनुसार ई त पढ़ाई लिखाई कंदी न। हाणे पिछले जन्म में हुनजो जेका कर्म हूंदसि उहे ई कर्म अनुसार हिते जनम वरितो अथई, उहो ई उहो भोगना भोगी थी। बाक़ी हिन जन्म में वो सुठो कर्म करे ताकि ॿिए जन्म में हुनखे सुठो सभु कुझु मिले। हिन में असांखे कंहिंखे बि ईअं चइणो न खपे इहो ईअं आहे इहो ईअं आहे। सभु ॻाल्हि बाबा असांखे सम्झाए थो न कि इहे सभु कर्मनि जी कहानी आहे। असांजा कर्म सुठा हुजणा खपनि, असांजी सोच सुठी हुजणी खपे। भले ॿार पिछला जन्म वारा कर्म कहिड़ा बि खणी आयो हुजे, लेकिन असांजो फर्ज़ु आहे हिन जन्म में उसखे सुठा कर्म सिखाइण, सुठी शिक्षायूं ॾियण ताकि हुनजो ॿियो जीवन सुठो थी वञे। हीअं न हिन जन्म में बि असां हुनखे बुरो चईंदो तूं त ईअं आहे, तूं त ईअं आहे, पढ़े नथो, धंधो नथो करे, बुरियूं बुरियूं ॻाल्हियूं हीअं हूअं। ॿियो ई असां हुनजे ॿिए जन्म जो सुठा कर्म थोरी था ठारायूं। पर पाण खे हाणे हुननि खे एतिरी उच्च शिक्षा सम्झ ॾियणी आहे ताकि हुनजा हिन जन्म जा कर्म सुठा थी वञनि ताकि ॿियो जन्म बि हुनखे सुठो मिले। दुनिया त ॾाढी गंदी आहे न, दुनिया जे संग खे चईंदासीं कुसंग। हाणे असांखे दुनिया जे संग में न रहणो आहे। भला असां हिन दुनिया में आहियूं, सभिनि सां निभाइण त पवंदो आहे, लेकिन असांजी बुद्धि कंहिंसां लॻी रहे? परमात्मा सां। मां आत्मा सदा परमात्मा सां गॾु आहियां, इहे कंहिंखे पतो थोरी थो लॻे, नज़र थोरी थो अचे। मां भले कंहिंसां बि ॻाल्हायां थी, रोटी थी ठाहियां, धंधो थी करां, कुझु बि करां थी मां आत्मा, लेकिन मां परमात्मा सां गॾु सभु कुझु करां थी, कंहिंखे पतो थोरी थो लॻे कि मूंसां गॾु केरु आहे। इन सां मां दुनिया जे कुसंग सां बची वेई रहियां। त हाणे दुनिया में त कंहिंजे मथां बि असां विश्वास नथा करे सघूं, केरु छा थो करे छो थो करे, लेकिन कम से कम असां परमात्मा जे संग में रहंदासीं त असां बि हुन कुसंग खां बचा हुआ रहंदासीं। ऐं जंहिंजे अंदरि जेको बि बुरो कुझु हूंदो उहो बि आत्मा परमात्मा जी शक्ति सां बची वेंदी, सुधरी वेंदी। हिकु सत जो संग ई असांखे हिन कलयुगी दुनिया खां पार सतयुगी दुनिया में वठी वञी सघंदो आहे। बाक़ी त दुनिया जी हालत ॾाढी बिगड़ल आहे न। पाप आत्माउनि जी दुनिया में छा थींदो? सभु पाप ई पाप कंदा आहिनि, दुखी दुखी थींदा आहिनि। थोरो सो समय जे लाइ माण्हू खे सुख अचे थो त चए थो असां जहिड़ो सुखी कोई न आहे, असांखे एॾो वॾो कुझु आहे, लेकिन दुख त आहे। चलो बीमारियूं अॼु त सभिनि खे ई आहिनि, त बाबा चए थो इहा आहे ई दुख पाप आत्माउनि जी दुनिया। हिन दुनिया में सदा ई बाप जी छित्र छाया में रहंदव त तव्हां हिन दुनिया में रहंदे हुए बि सेफ रहंदव। छा मीठी मीठी सिकिल जे ॿारनि सुठी माता पिता बाप दादा जो यादि प्यार ऐं गुड मॉर्निंग। रूहानी बाप जी असां सभिनि रूहानियुनि ॿारनि खे नमस्ते। असांजी बि रूहानी माता पिता बाप दादा खे यादि प्यार गुड मॉर्निंग और नमस्ते। वरदान आहे पंहिंजे शुभ चिंतक स्वचिंतक सां परमात्मा खे प्रत्यक्ष करो। बाबा चए थो परमात्मा त कंहिंखे ॾेखारे में नथो ॾे, लेकिन असां परमात्मा खे पहचानियो, असां परमात्मा जी शिक्षाऊं ॿुधी करे पंहिंजे जीवन में धारण करे हलूं था। इहे माण्हुनि खे कीअं पतो लॻंदो? जॾहिं असांजा सुठा कर्म हूंदा, असांजी सोच स्वयं जे लाइ ऐं ॿियनि जे लाइ बि सुठी हूंदी। कई बार माण्हू ख़ुदि जे लाइ बि सुठो न सोचंदो आहे, मूंसां हीअं मूंसां हिन हीअं कई, मूंसां हेॾो बुरो थी वियो, मुंहिंजो इहो संस्कार सुठो न आहे, मां हीअं मां हूअं। त इहे ख़ुदि जे लाइ बि सुठो न सोचणु थियो न। त बाबा चए थो हाणे ख़ुदि जे लाइ बि सदा सुठो सोचो, ॿियनि जे लाइ बि सदा सुठो सोचो। त इहे सुठे सोचण सां छा थींदो? छो जी जेको सोचंदा आहियूं उहो ई ॾिसंदा आहियूं, उहो ई ॻाल्हाईंदा आहियूं, उहो ई कर्म कंदा आहियूं न। त असांजी सोच सदा सुठी हूंदी स्वयं जे लाइ सर्व जे लाइ, त असांजी ॾिसण जो तरीक़ो बि सुठो थींदो, असांजो ॻाल्हाइण बि सुठो थींदो, असांजा कर्म बि सुठा थींदा। त पंहिंजी शुभ चिंतक ऐं स्वचिंतक ख़ुदि जे लाइ सुठो सोचो, सभिनि जे लाइ सुठो सोचो, त परमात्मा असांजे द्वारा माण्हुनि खे सम्झ में ईंदो कि इहे कंहिं ऊची शक्ति सां कनेक्टेड आहे, तॾहिं इहे एॾी सुठी थींदी थी वञे।
इन जी सोच एॾी सुठी थींदी थी वञे। स्लोगन आहे पंहिंजे संकल्पनि खे बि अर्पण करे छॾो। तव्हांजे मन में जेका बि वीचार था अचनि, सुठा था अचनि, ख़राब था अचनि, कंहिंजे प्रति कहिड़ा बि वीचार था अचनि, सभिनि खे सभी संकल्पनि खे कंहिंखे ॾेई छॾो, बाबा खे। सभु पंहिंजी सोच बाबा खे ॾेई छॾो। बाबा मूंखे हिन ॻाल्हि जे लाइ इहा सोच थी अचे, हिन जे लाइ इहा सोच थी अचे, मुंहिंजे मन में अहिड़ा अहिड़ा वीचार था अचनि, पुराणा विकार, बुराई वारा, सभु कंहिंखे ॾेई छॾो, बाबा खे। इन सां पंहिंजी सर्व कमज़ोरी स्वतः ई छा थी वेंदी, समाप्त थी वेंदी। छा